कौमी असेंबली जो अहम इजलास सूमर ताईं मुलतवी। PTI MNA जे लाॾाणे सबब दुआ खां पोइ इजलास बिना के कार्रवाई जे मुलतवी कयो वियो। मुखालिफ़ जो ऐवान में हंगामो, नारेबाज़ी। स्पीकर असद कैसर रूलिंग ॾींदे चयो आहे त वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमाद रिथ ते आईने कानून तहत कार्रवाई कई वेंदी। गॾियल मुखालिफ़ जो इजलास मुलतवी करण खे आईने कानून जी लताड़ करार ॾेई छॾियो। शहबाज शरीफ जो चवणु आहे त स्पीकर इजलास घुराइण में देर करे आर्टिकल 6 जी भञकड़ी कई। बेतमाद रिथ खां पोइ स्पीकर 14 ॾींहनि अंदरि इजलास घुराइण जो पाबंद आहे। असद कैसर तहरीक इंसाफ़ जे कारकुन वांगुरु आईन जी लताड़ कई। इमरान खान अॻूणो वज़ीर आज़म बणिजी चुको आहे। वज़ीर आज़म बेतमाद रिथ खां भॼी रहियो आहे। गॾियल मुखालिफ़ मुतहद आहे, वज़ीर आज़म खे भॼण न ॾींदासीं। कहिड़े क़िस्म जो कप्तान आहे जेको पिच छॾे भॼी रहियो आहे। सेलेक्टेड खां पलांद वठी जमहूरियत तरफ़ वधंदासीं। स्पीकर असद कैसर वज़ीर आज़म इमरान खान जो मददगार बणिजी वियो आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी। BNP सरबराह अख्तर मेंगल चयो आहे त हुकूमत अक्सियत विञाइण सबब आईन टोड़े रही आहे। बेतमाद रिथ पेश थियण खां वठी हुक्मरान वाड़ा नज़र अची रहिया आहिनि। JOI अॻवान मौलाना असद महमूद चयो आहे त क़ौमी असेंबली जो स्पीकर ज़ाती मुलाज़िम वारो किरदार अदा करे रहियो आहे। पार्लियामेंट में आईने कानून जा बखिया उॾेड़ा विया आहिनि। मुल्की तारीख़ में स्पीकर जो किरदार कारो लिखियो वेंदो। स्पीकर अमली तौर धुर हुअण वारो किरदार अदा कयो। अमीर हैदर हौती जो चवणु आहे त असद कैसर खे तहरीक इंसाफ़ जे चीफ व्हिप जो किरदार अदा करणु घुर्जे। बेतमाद रिथ ते वोटिंग न थियण आईने कानून जी संगीन भञकड़ी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जी सदारत हेठि हुकूमती सियासी कमेटी जो इजलास थी रहियो आहे। बेतमाद रिथ बाबति सलाह मशवरा कया वेंदा। 27 मार्च ते इस्लामाबाद में जलसे ते बि गौर थींदो। आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जी सुप्रीम कोर्ट में ॿुधणी। चीफ जस्टिस जी सरबराही में 5 रुकनी केस जी ॿुधणी करे रही आहे। नवाब शाह जी अदालत नवाब अली मोहम्मद वाक़े बाबति केस जी ॿुधणी 6 अप्रैल ताईं मुलतवी करे छॾी। भंड बिरादरी तरफ़ां पुलिस जी जांच ते बेतमादी ज़ाहिर। फरियादी धुर जो चवणु आहे त पुलिस मुख्य जवाबदारनि मोहसिन ऐं आबिद ज़रदारी जी मददगार बणियल आहे। तंगवाणी में गोठाणे जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। गोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बासरनि जे इशारे ते गोठाणे जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे आज़ाद करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट बोर्ड जी मुक़रर जो नोटिफिकेशन मुअत्तल करण जो हुकुम वापसि वठी छॾियो। हुकुम वापसि वठण ते दरख़्वास्त ईंदड़नि जे वकीलनि ऐं जस्टिस KK आका में सख़्त जुमिलनि जी ॾे वठि। जस्टिस KK आका जो चवणु आहे त जंहिंखे एतिराज़ आहे उहो सुप्रीम कोर्ट हलियो वञे। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में आख़िरी टेस्ट मैच जे फ़ैसिले जो ॾींहुं क़ौमी क्रिकेट टीम तरफ़ां 351 रन्सनि जो टारगेट हासिल करण लाइ बैटिंग। ओपनर इमामुल हक़ जी शानदार 50।